अस्सलामुअलैकुम प्यारा दोस्तों, कीअं आहियो। जीअं त असां ॻाल्हि कंदासीं आबाद ॻोल्हा वधाइण जे बारे में। सभ खां पहिरीं जेकॾहिं असांजे चैनल ते नवां आया हुयो त चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो, लाइक कमेंट बि करे छॾिजो। त दोस्तों, वधीक तव्हांजो टाइम नथा वठूं, हलूं था वीडियो जे तरफ़। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त आबाद ॻोल्हा वधाइण जो पहिरियों नंबर डामू हो छाजो इश्क छाजी वफ़ा। उन खां पोइ हिन जो ॿियो नंबर डामू हो पंहिंजा परावा, जंहिंमें हिन जबल जे नाले सां करेक्ट कयो। उन में हिन खे सुठी मशहूरी पिणु मिली। तंहिंखां पोइ हिन जो टियों नंबर डामू हो कंडनि जी सहज। उन में हिन दिलावर जे नाले सां सुठी मक़बूलियत माणी। तंहिंखां पोइ हिन जे चोथों नंबर डामू हो दर्दनि जो दरिया, जंहिंमें हिन मल्हार जे नाले सां करेक्ट कयो। उन में हिन सुठी मक़बूलियत माणी सिंध में। उन खां पोइ हिन सिंध टीवीअ जो मीरास ड्रामे में बि कमु कयो हो। त दोस्तों, ही हो असांजो हिकु नंढिड़ो वीडियो पसंदि आयो हुजे त चैनल खे सब्सक्राइब कजो, लाइक कमेंट ज़रूरु कजो। त दोस्तों, वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं ॾींदा इजाज़त।